फरवरी जो जेको ॾियारो आहे कश्मीर सां यकजहती तौर मल्हाए पियो वञे। थरपारकर ज़िले में जेका से समूरनि शहरनि में शटरबंद हड़ताल आहे। समूरा जेके से थरवासी आहिनि उहो हिक ई सॾ में सॾ ॾेई कश्मीर सां यकजहती तौर ते रैली कढे रहिया आहिनि। असां अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। कश्मीरी भाइर सां इज़हार यकजहती तौर इहो रैली कढी वई आहे ऐं इहो वरी वचन वरजायो आहे त असीं कश्मीरी भाइरनि सां हर मोड़ ते गॾु आहियूं, उन सां ॾुख ऐं सुख में गॾु आहियूं। कश्मीरियुनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां तव्हां सां गॾु आहियूं। हर जेको तव्हां सां जेको ज़्यादती थिए पई, ज़ुल्म थिए थी, उन लाइ असां अक़वाम मुत्तहिदा खे चवंदासीं, यूनाइटेड नेशन खे चवंदासीं त तव्हां पंहिंजे निंड मां जागो ऐं जेको कश्मीर में ज़ुल्म पियो थिए उते ज़ुल्म जी हिकिड़ी बाज़ार गरम कई वई आहे त उनखे रोकियो वञे। हिंदू तोड़े मुसलमान हिन नंढड़े शहर इस्लामकोट में इहो हेॾी सारी रैली हिकिड़ो पैगाम आहे दुनिया खे, इंडिया खे, मोदी खे त तव्हां ख़ुदा रा असांजे मुसलमान भाउरनि ते ज़ुल्म बंदि करियो। कश्मीर डे मल्हाए रहिया आहियूं, असां सॉलिडेरिटी डे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंजे करे अॼु इस्लामकोट जो हिकु तमामु वॾो नंबर माण्हुनि जो निकितो आहे हुन सां यकजहतीअ जे लाइ, जंहिंमें हिंदू ऐं मुसलमान गॾु आहिनि। अॼु इस्लामकोट जी सिविल सोसाइटी इज़हार यकजहती तौर ते कश्मीरी भाउरनि सां गॾु थी आहे। आलमी इदारनि खे अपील कंदुसि त उहो जेको इंसानियत ते थियल ज़ुल्म कश्मीर में थी रहियो आहे उन्हनि खे फिलफोर बंदि कयो वञे ऐं आलमी इदारनि में जेके पास रेज़ोल्यूशन आहिनि कश्मीर जे हवाले सां उनजो एतिराम कयो वञे, उन ते अमल दरामद कयो वञे। कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे ॾींहं ते इस्लामकोट जो कयूं अवाम जेका पंहिंजो कारोबार बंदि रखी कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे लाइ जेको गॾु थियो आहे ऐं उन्हनि सभिनीनि खे सलाम पेश कयां थो। जेके अॻवान आहिनि उनजो मुतालबो इहो आहे त आलमी दुनिया खे अखियूं खोलणु खपनि। जेके कश्मीरी ॿारनि ते जेको ज़ुल्म थिए पियो, इंडिया जेका बरबरत करे पई, उन ते जेका कश्मीरियुनि जो जेको आज़ादी वारो जेको हक़ आहे उहो ॾिनो वञे ऐं उन्हनि जे जेका हक़ जो एतिराम कयो वञे त जीअं उन्हनि खे आज़ादी ॾिनी वञे, उहा पंहिंजे ज़िंदगी जेका आहे उहा पुरअमन सुठे तरीक़े सां गुज़ारे सघनि। कैमरामैन अहमद अली साॻी सां गॾु गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, मिठी थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।